एशिया जी 5 दिलकश तरीन सुंदरी अदाकारा माहिरा खान 33 वरनि जी थी वई आहे। 2006 ईस्वी में वीजे ऐं मॉडल तौर करियर जी शुरुआत कंदड़ माहिरा खान ड्रामा सीरियल हमसफर खां शोहरत हासिल कई। संदसि गाणे टो पाकिस्तान जी बहितरीन अदाकारनि में थिए थो। 33 सालगिरह जे मौके ते माहिरा खान अधु राति पंहिंजे पुट अज़लान सां केक काटियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो खे केतिरा ई लाइक्स मिलिया आहिनि। अदाकारा जो पहिरियों ड्रामो नियत हो, पर खेसि शोहरत ड्रामा सीरियल हमसफर ज़रिए मिली। ड्रामे खे पाकिस्तान समेत भारत में भी घणो पसंदि कयो वियो। वो हमसफर था मगर उससे हमनवा न थी कि धूप छाँव का आलम रहा, जुदाई न थी। माहिरा खान 2011 ईस्वी में पाकिस्तानी फिल्म बोल ज़रिए फिल्म नगरी में कदम रखियो। फिल्म में माहिरा सपोर्टिंग किरदार निभायो। 2015 में माहिरा खान बिन रोए ऐं 2016 में हो मन जहां में जलवागर थी। माहिरा खान 2017 में बॉलीवुड में डेब्यू कयो। संदसि पहिरीं फिल्म रईस बॉलीवुड किंग खान शाहरुख खान सां गॾु हुई। अदाकारा बहितरीन अदाकारीअ ते केतिराई अवार्ड पंहिंजे नाले कया आहिनि। माहिरा खान खे ताज़ो ई एशिया जी बाअसर औरत जे एज़ाज़ सां बि नवाज़ियो वियो आहे। संदसि कामयाबियुनि जो सफ़र जारी आहे। पाकिस्तान ऐं भारत समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां माहिरा खान खे सालगिरह जी वाधायूं ॾिनियूं पयूं वञनि।